असां यूसी बोर्डी नौशर फिरोजा रहवासी हूँ। असल में मसलो थियो त छोकिरी ऐं छोकिरे अदालत में जमहूरी तरीक़े सां पंहिंजे अदालत में पंहिंजे प्यार जो परिणो कयो। उहो छोकिरे जो छोकिरी बालिग हुई, छोकिरो बालिग, हुनजो जेको अदालत में शादी थी, हिकिड़ो पंहिंजो हुननि मर्ज़ीअ सां राज़ ख़ुशी छोकिरी हुन सां शादी कई। उन्हनि तव्हां सोलंकी बिरादरी भोटनि सां हिकिड़ो पुराणी दुश्मनियूं कढी करे पंहिंजी ज़ाती मुफ़ाद गॾु करे अचे। हिननि खे जांच, हिननि खे पहिरियों बि जेको छोकिरे जो मुड़ुसु हो उनखे गोलियूं हलाए ज़ख़्मी कयो वियो, जेको 3 महीना पूरो आगा खान इस्पताल में रिकवर थी। वरी जो फ़ैसिलो वरी बि असां चयो जेकर तव्हां मञो था असां तव्हां बेवाजिबी थियल आहे, असां तव्हांखे ॾंड ॾियण लाइ तयार आहियूं। वरी बि साईं लोढ़ाई फ़क़ीर वटि हीउ फ़ैसिलो थी चुको हुयो। फ़ैसिले थियण खां पोइ 25 लख रुपया हिननि पे बि करे छॾिया हुआ। हाणे कुझु पैसनि जा किस्त रहियल हुई, उन हूंदे इन ॻाल्हि जो मां आहे विक्टिम आहियां, मां चशमदीद गवाह आहियां। मां पंहिंजी बनीअ तां अचां पियो, मां अञा मोरी हेठि लथो आहियां त हीउ माण्हू 2 गाह पिया कनि। हिननि खे ॾाटा हथ में हुया, 5 मुसल्ला अफ़राद हुया जंहिंखे क्लेशन कॉफ़न सां गॾु हुया। सॼो असलो हुननि खे हथ में हुयो। असगर माछी हुयो, हुन जा ॿिया घणा साथी हुया, कुझु नामालू हुया। असगर माछी माना घणा माण्हू हुया। अचे हिन ते सरियाम फायरिंग करे हिन खे क़त्ल कयूं, हलिया विया। इहो असांजे मुतालबो आहे। असां जूं घुर्ज जेके डिमांड्स आहिनि उहे सयूं सिधियूं हुयूं आहिनि त हिन माण्हू खे अरेस्ट कयो वञे। मिठाणी पुलिस धुड़बन एस मिठाणी सां जॾहिं कॉन्टेक्ट था कयूं, उहो चए मां सस्ता खट मिठड़ा नया खाईंदो। असांजा लाश ते पिया आहिनि, हेतिरो कॉस्टली असां लाइ केतिरो थियो हूंदो, इहे हाला हुकाम ॼाणनि था। इहा हिननि जी हिकिड़ी अना ठाहे हुननि प्यार जो परिणो कयो आहे। प्यार जो परिणो कयो जेको आहे उन्हनि हाई कोर्ट में जेको आहे हुननि जा मुकमल कागज़ात तो फज़ल आहे। उन पिकट हुई इन रफ़ीक जेको आहे सो बोए मिठ एस एच ओ मिठियाणी, उन जेको आहे सो उन खां पैसा 5 लख रुपया वठी ऐं जेको आहे सो कल्ह शाम 5 लख रुपया वरिता अथसि। अॼु जेको आहे सो हीउ 2 खून थिया आहिनि, 2 गुना। उन में जेको आहे सो पहिरियों मारण वारो इहो असगर माची मोरे वारो, उन सां जेको आहे सो ॿियो को शमीर खान हो, को ॿिया माना कार में जीअं आयो पहिरां धक जेको आहे सो असगर माची आहियां। असगर माची रफ़ीक बोयो ऐसे जो मिठाणू थाणो 5 लख रुपया वतल डील कयल 3 ॾाड़ो त तव्हां ते पुलिस हमलो का बि चढ़ाई न कंदी। तव्हां बेदर्दीअ सां वञी ज़ियान कयो। जंहिंमें असगर माची टूटीअ कार में चढ़ियल हो, उन सां शमीर धणी बश्क जो ऐं दिलदार ख़ान जो, गुलज़ार गुलाम मुस्तफ़ा जो, गुलाम हैदर गुलाम मुस्तफ़ा जो, मजीद रसूल बश्क जो ऐं हसन ऐं अलण, इहे सभु 2 मोटरसाइकिलनि ऐं 4 बि हिकु कार ते चढ़िया हुया। जंहिंमें 8 माण्हू मज़ूर हुया, जिन खे ॿियनि खे पोइते ॿधी विहारे हिननि खे बेदर्दीअ सां मुंहं जा निशान असगर पाण पहिरों बि वठी रहिया आहिनि। जंहिंमें पुलिस खे असां रिपोर्ट ॾिनी, 4 कलाकनि में बि पुलिस असां वटि पहुचण जो इम्कान को बि न कयो। जंहिंमें लाशा खणी असां बाईपास हवाले कया आहिनि, पोइ बि लठ बाठो परी बि असांखे ॿधण जो प्रोग्राम असां ते